पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा। ओ मौला इमरान अली पल साईं के इमाम हुसैन जो वास्तो थी साईं के मोजज़े सा पुत्र जी औलाद दे खैर सा साईं के औलाद अता फरमा। इमरान अली पल साईं जे रोजगारन में ज़ाहिरी गैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। साईं समीउल्लाह अब्बासी साईं के ओ मौला जेका साईं जी ट्रेन गाँव न में लगे कामयाबी अता फरमा। ओ मौला ए करीम नबी सरदार जो वास्तो थी महबूब जे सलवात जो वास्तो थी अज जेके बिन दुआ में सभई वेठा असां सभनी जो बेड़ो तार। जेके नौजवान छोकरा वेठा इन्हनि के पढ़ाई में कामयाबियों अता फरमा। ओ मौला मां दिल जो गुजरियों गालियों मिठा तोखे न चवा त भला कंहिंखे चवा। रब अली असगर जो वास्तो थी अज असां सभिनी जे दिलनि जो जायज़ तमन्नाऊं सब पूरी फरमा। इमरान अली पल साईं खे अज जंहिं भी दुआ जे लाइ चयो जा जंहिं लाइ भी सोचन था ओ दिलनि जा मालिक उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला साईं गुलजार अली फुल पोटो साईं जा साईं अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में मिस्र में फलस्तीन में सॼी दुनिया में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। महबूब जी उम्मत के अली अकबर जो वास्तो थी तफर के बाजी खां बचाओ। ओ मौला ए करीम अज जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जे दिलनि जो जायज़ तमन्ना पूरी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।